बिग बॉस ज़रिए शोहरत माणींदड़ मॉडल ऐं अदाकारा शहनाज़ गिल गूगल ते सभ खां वधीक सर्च थींदड़ माण्हुनि मां हिकु आहे। शहनाज़ गिल नंढपण खां ई अदाकारी करणु चाहींदी हुई ऐं बेबाक हुई, पर हाणे काफ़ी तब्दील थी वई आहे। पहिरियां थोरी चरी हूंदी हुई जो धोखा खाई वेठी हुई। भारतीय मशहूर अदाकारा शहनाज़ गिल इंकशाफ़ कयो आहे त अॼु ताईं मोहबत में सभु खेसि छॾे विया आहिनि, हुन कंहिंखे बि धोखो न ॾिनो हो। शहनाज़ गिल खे भारतीय पंजाब जी कतरीना कैफ चयो वेंदो आहे ऐं ताज़ो अदाकारा नवाज़ुद्दीन सिद्दीकी सां हिकु म्यूज़िक वीडियो में कमु कयो आहे। ही फनकार जोड़ो अॼुकल्ह पंहिंजे गाने जे रिलीज़ खां अॻु उनजी मशहूरी में रुधल आहे ऐं इंटरव्यूज़ ॾेई रहियो आहे। हिकु इंटरव्यू में शहनाज़ गिल मोहबत में मिलंदड़ धोखनि बाबति सवालनि जा जवाब ॾिना आहिनि। अदाकार जो चवणु आहे त हुन अॼु ताईं कंहिंखे धोखो न ॾिनो, सभिनी खेसि धोखा ॾिना आहिनि। जिन सां बि वास्तो ख़तमु थियो आहे उहो उन्हनि जे करे थियो आहे, उहे खेसि छॾे विया आहिनि। शहनाज़ गिल पंहिंजो पाण बाबति चयो त जॾहिं इंसान खे ख़बर पवंदी आहे त साम्हूं वारो ॿिनि जायुनि ते मोहबत करे रहियो आहे त इंसान पाण ई पोइते हटी वेंदो आहे। हुन चयो त हू पोइते ज़रूर हटी आहे, पर हुन कंहिंखे धोखो नाहे ॾिनो। हाणे शहनाज़ गिल जो ख़्यालु आहे त माण्हू पाण सां प्यार करे, पाण सां प्यार कंदो त ॿियनि सां बि प्यार करे सघंदो। शहनाज़ गिल इन खां अॻु हिकु इंटरव्यू में चयो हो त संदसि घराणे में नंढी उमिरि में ई शादी कराइण जो रिवाज आहे ऐं जॾहिं संदसि शादीअ जूं ख़बरूं हली रहियूं हुयूं त हुन घरां फरार थियण जो फ़ैसिलो कयो ऐं उन लाइ हुनजी माउ खेसि पैसा बि ॾिना। हूअ चंडीगढ़ अची रही, जिते हुन शुरूआति में केतिरियुनि ई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो। यादि रहे त शहनाज़ गिल मॉडल ऐं अदाकार सिद्धार्थ शुक्ला सां मोहबत कंदी हुई, जेको दिलि जे दौरे सबबु लाॾाणो करे वियो हो। शायदि उहो ई मर्द हो जंहिं शहनाज़ गिल खे धोखो न ॾिनो हो ऐं उहो हिकिड़ो ई शख़्स आहे जंहिंजो शहनाज़ गिल खे अॼु बि ॾुख थींदो आहे।